वर्ल्ड दाल पकवान डे, इंटरनेशनल दाल पकवान डे। राष्ट्रीय सिंधी समाज ही कार्यक्रम शुरू कयो हो लॻभॻि 2011 खां पोइ ऐं धीरे धीरे हींअर 2025 थी चुको आहे ऐं सॼे वर्ल्ड में इंटरनेशनल या वर्ल्ड सिंधी दाल पकवान डे मल्हायो वेंदो आहे। उनजो सॼो श्रेय वञे थो राष्ट्रीय सिंधी समाज जे प्रमुख श्री कमल वरदानी, उप प्रमुख श्री महेश आहूजा ऐं गांधीधाम जा ही जेका प्रकाश रामचंदानी आहिनि, सिंधी एस इंडिया टीवी जा जेका हीअं जनरल सेक्रेटरी आहिनि गुजरात जे सभा जा, उन्हनि द्वारा ही आयोजन कयो वियो। अॼु सॼे वर्ल्ड में इंटरनेशनल सिंधी दाल पकवान डे थो मल्हायो वञे। तव्हां ॾिसी रहिया केतिरी न वैरायटी जा अलॻि अलॻि दाल पकवान डे मल्हाया विया आहिनि। हिन में जेको संयोजन करे रहिया आहिनि लेडीज़ क्लब कई आहे। लेडीज़ क्लब इन खे संयोजन कयो आहे ऐं इन कार्यक्रम खे आयोजन कयो वियो आहे। हिन में अलॻि अलॻि प्रकार जी दाल पकवान ठाहिया विया, उन जी कॉम्पिटिशन रखी वई, संगीत जो कार्यक्रम रखियो वियो। उन खां सवाइ जेका बि महानुभव हिन कार्यक्रम खे आयोजन करण में सहकार ॾिनो, उन्हनि जे करे ई अॼु इंटरनेशनल सिंधी दाल पकवान ॾींहुं यानी वर्ल्ड इंटरनेशनल सिंधी दाल पकवान ॾींहुं मल्हायो वियो। उन्हनि जो शुक्रिया अदा श्री कुमार रामचंदानी, श्री बाग जेका असांजा आहिनि भगवान भाटिया, श्री ज्ञान भाई कांझाणी, श्री महेश आहूजा, प्रकाश रामचंदानी, कमल वरदानी ऐं उन सां गॾोगॾु लेडीज़ क्लब जेको उन्हनि खे असिस्ट कयो, उन में रोची रामाणी जेकी आहे उन कयो। उन खां पोइ जयश्री खालसा कयो ऐं अलॻि अलॻि जेका मंदर जा संयोजक हुआ उन्हनि बि ॾाढो सहकार ॾिनो ऐं कार्यक्रम खे सफल बणायो वियो। अचो त ॾिसूं उन जी कुझु क्लिपूं ऐं मल्हायूं सॼे वर्ल्ड में दाल पकवान डे। ऐं तव्हां ॾिसंदा फेसबुक ते, यूट्यूब ते, अलॻि अलॻि चैनल ते त कीअं न माण्हुनि दाल पकवान दाल पकवान खाई करे नाश्तो बि कयो, रोटी बि खाधी या शाम जो उन्हनि पंहिंजो कार्यक्रम बि रखियो। श्री किशोर मलाणी ऐं उन्हनि ॿिया जेका बि असांजा दोस्त यार हुआ, श्री रमेश अजवाणी ऐं हिन कार्यक्रम जो सॼो जेको इहा आहे कवरेज कयो श्री कुमार शर्मा। श्री कुमार शर्मा जेको आहे उन सॼो कवरेज कयो ऐं उन जी तस्वीरूं तव्हांजे साम्हूं पेश आहिनि। कुमार शर्मा पंहिंजे हिसाब सां पूरी कोशिशि कई त हिकु हिकु तस्वीर खे, हिकु हिकु माण्हूअ खे, हिकु हिकु दाल पकवान खे तव्हांजे साम्हूं रखियो वञे। जेॾीमहिल पब्लिक न बि हुई ओॾी महिल बि तस्वीर वठी वयूं ऐं जेॾीमहिल पब्लिक हाज़िर रही ओॾी महिल बि तस्वीर वठी वयूं। श्री झूलेलाल जे मंदरु नवनि वारनि आदिपुर में जय झूलेलाल। मां कमल वरदानी, राष्ट्रीय सिंधी समाज जो राष्ट्रीय अध्यक्ष। चवंदा आहिनि कि कंहिं ॻाल्हि जी बि शुरूआत करणी खपे त पहिरियों पंहिंजे घर सां करणी खपे। जी हाँ, राष्ट्रीय सिंधी समाज विगत 5 सालनि खां वठी दाल पकवान डे मल्हाईंदो ईंदो आहे। अॼु 11 अप्रैल आहे, असांजो दाल पकवान डे आहे। असांजी तव्हां सभिनी सां निमाणी आहे। मां पंहिंजे घर बि अॼु दाल पकवान कराया आहिनि ऐं मां दाल पकवान खाई रहियो आहियां तव्हांजे अॻियां ई। मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे कि दाल पकवान असांजे सिंधियुनि जे उहो आहे पंहिंजो स्वादिष्ट खाधो आहे ऐं दाल पकवान सां असां ॾाढा घर बि हलिया आहिनि, उन्हनि रोज़गार बि कयो आहे ऐं असांखे इहो बि फेमस करिणो आहे कि इहो सिंधियुनि जो दाल पकवान आहे। त मुंहिंजी तव्हां सभिनी सां हथ जोड़े के निवेदन आहे कि तव्हां पंहिंजे पंहिंजे घर में दाल पकवान कयो या दाल पकवान डे मल्हायो। 4 टाइम असां कुझु न कुझु खाईंदा रहंदा आहियूं। सुबुह जो नाश्तो कंदा आहियूं, ॾींहं जो लंच कंदा आहियूं, शाम जो हाई टी कंदा आहियूं ऐं राति जो डिनर कंदा आहियूं। इन्हनि 4 समयनि में कॾहिं बि हिकु टाइम तव्हां दाल पकवान ज़रूरु खाईंदा। आसे पास पड़ोस में अगरि सिंधी कान्हे, ॿियो कोई लोकल आहे त उनखे बि दाल पकवान मोकिलींदा या खाराईंदा। कोई ग़रीब तबिको बि तव्हांखे मिलिजी वञे त अॼु दाल पकवान खाराए करे सिंधी डे दाल पकवान तव्हां ज़रूरु मल्हाईंदा। हा, त तव्हांखे ॿुधाईंदे ॾाढी वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा बि आहे कि राष्ट्रीय सिंधी समाज जे द्वारा अॼु सुबुह जो थाणे जे अंदरि दाल पकवान डे मल्हायो वियो आहे ऐं शाम जो आदिपुर जे अंदरि हिकु ॾाढो वॾो आयोजन कयो वियो आहे पंहिंजे झूलेलाल मंदिर जे अंदरि।